अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु की वीडियो न लाइ जेके मच्छी खे था कंपेयर कनि फास्ट फूड सां। फिश इज़ अमंग द बेस्ट फूड्स इन द वर्ल्ड। मच्छी खे सॼी दुनिया में बहितरीनु खाधनि में शुमारु कयो वेंदो आहे। मच्छी तव्हांजे वॾे गोश्त नंढे गोश्त ऐं तव्हांजी मुर्गी खां ई बहितर आहे। अॼु असीं कंपेयर कंदासीं मच्छी खे तव्हांजे फास्ट फूड सां। सभ खां पहिरियों असां न्यूट्रिशनल वैल्यू जी ॻाल्हि कयूं। मच्छी में बहितरीनु प्रोटीन्स, तव्हांजा ओमेगा 3 फैटी एसिड्स, विटामिन डी, विटामिन B12 ऐं काफ़ी कम वारा मिनरल्स में सेलेनियम अची आहे। ऐं अगरि फास्ट फूड्स जी ॻाल्हि कजे त फास्ट फूड्स में हाई इन कैलरीज़ आहिनि, फैट आहे, सोडियम आहे, शुगर्स आहिनि ऐं तव्हांजा एसेंशियल न्यूट्रिएंट्स सफ़ा न जे बराबरि। अगरि फैट कॉन्टेंट में ॾिठो वञे त मच्छी में तव्हांजा बहितरीनु हेल्दी फैटी एसिड्स हूंदा आहिनि, जेके असां ओमेगा 3 फैटी एसिड्स चवंदा आहियूं, जेके तव्हांजी हार्ट लाइ, तव्हांजी दिलि लाइ काफ़ी बहितरीनु आहिनि। ऐं अगरि फास्ट फूड्स जी ॻाल्हि कई वञे त तव्हांजे फास्ट फूड्स में अनहेल्दी सेचुरेटेड फैट्स हूंदा आहिनि, जेके तव्हांजी दिलि लाइ काफ़ी नुक़सानकार हूंदा आहिनि। हिन अनसेचुरेटेड फैटी एसिड्स जे करे तव्हांजो कोलेस्ट्रॉल जेको लेवल आहे उहो बि तव्हांजी वधी सघे थो। अगरि कैलोरी काउंट जे हिसाब सां ॾिठो वञे, जेको मच्छी आहे, मच्छी खे असां मॉडरेट या लो कैलोरी काउंट में रखंदा आहियूं। ऐं जेको तव्हांजो फास्ट फूड आहे, स्पेशली तव्हांजा ज़िगर थी विया, तव्हांजा ब्रोस्ट थी विया, तव्हांजा पिज़्ज़ा थी वियो, उन्हनि खे असां हाई कैलोरी काउंट में रखंदा आहियूं। छा कैलोरी काउंट खां अलावा जेका मच्छी में आहे उहा हाई साइड लेवल हूंदो आहे। तव्हां मच्छी घटि बि खाईंदो, तव्हांजे ब्रेन खे सिग्नल वेंदा तव्हां फुल थी विया, 2 पीस खाधव, 3 पीस खाधव, पोइ बि तव्हां फुल फील कंदो। पर तव्हांजे फास्ट फूड्स में ईअं न हूंदो आहे। तव्हां फास्ट फूड जो हिकिड़ो ज़िंगर खाधो, हिकिड़ो रोल खाधो, प्लस में अञा तव्हांजी बुख वधीक लॻंदी आहे। हालांकि तव्हां एतिरियूं ऑलरेडी कैलोरीज़ वठी चुका हो, पोइ बि तव्हां चवंदो त मथां हिकिड़ो पिज़्ज़ा हिकिड़ो पीस थी वञे या ॿियो कुझु थी वञे। त हाई साइड जी वैल्यू मच्छी में हूंदी आहे ऐं लो साइड जी वैल्यू तव्हांजे फास्ट फूड्स में हूंदी आहे। अगरि दिली सिहत जी ॻाल्हि कई वञे त मच्छी जेका आहे उहा तव्हांजी दिली सिहत खे बहितर बणाईंदी आहे। शायदि हुन में एसेंशियल कम वारा फैटी एसिड्स हूंदा आहिनि, जंहिंसां तव्हां पंहिंजी दिली बीमारियुनि जो रिस्क खे घटाए सघो था। ऐं हिन खे कंपेयर कयो वञे अगरि फास्ट फूड सां, त फास्ट फूड में अनहेल्दी फैट्स ऐं सोडियम जे हाई कंसंट्रेशन खे ॾिठो वञे त उहो तव्हांजी दिलि लाइ रहंदो नुक़सानकार आहे। अगरि प्रोटीन जी क्वालिटी जी ॻाल्हि कई वञे, जेका मच्छी में प्रोटीन्स हूंदा आहिनि उहे लीन प्रोटीन्स हूंदा आहिनि, तव्हांजी मसल्स लाइ, तव्हांजी सेल ग्रोथ लाइ, रिपेयर लाइ काफ़ी बहितरीनु आहिनि। ऐं माण्हू उहे चवंदा आहिनि असां फास्ट फूड खाऊं था, ब्रोस्ट ई खाऊं था, हालांकि उहो बि चिकन आहे, प्रोटीन त हुन में बि हूंदो आहे। हालांकि हुन में प्रोटीन्स त हूंदा आहिनि पर घटि अमाउंट में, प्लस में हुन में अनहेल्दी शयूं काफ़ी गॾो गॾु आहिनि तव्हांजे प्रोटीन सां। अगरि सोडियम ॾिठो वञे त नेचुरली जेका मच्छी में आहे उहो सोडियम सफ़ा घटि हूंदो आहे। हालांकि अगरि तव्हां शौक़ीन हो नमकीन शयुनि जा त तव्हां एडिशनली ऐड करे सघो था। बाक़ी मच्छी नेचुरली में उनजा सोडियम्स लेवल्स काफ़ी घटि हूंदा आहिनि। ऐं अगरि फास्ट फूड्स में ॾिठो वञे त हुन में हाई इन सोडियम हूंदो आहे, जेके तव्हांजो ब्लड प्रेशर खे वधाए सघनि था ऐं बुकिन वारा मसइला तव्हां सां कराए सघनि था। अच्छा, हाणे ॻाल्हाए अचे हेल्थ रिस्क जे बारे में। ओवरऑल इहो छा इम्पैक्ट रखे थी मच्छी असांजी सिहत ते। मच्छी तव्हां ॾिठो त अञा भरपूर फ़ाइदा आहिनि, तव्हांजी सिहत लाइ काफ़ी बहितरीनु आहे। अगरि फास्ट फूड जी ॻाल्हि कई वञे त असां इहो नथा चई सघूं। फास्ट फूड काफ़ी असरअंदाज़ रखे थी तव्हांजी सिहत ते। फास्ट फूड जे करे तव्हां में ओबेसिटी, मोटापे जहिड़ियूं बीमारियूं, डायबिटीज़ जहिड़ी बीमारियूं, दिलि जी बीमारियूं, ब्लड प्रेशर जी बीमारियूं ऐं काफ़ी ॿियूं बीमारियूं तव्हां में थी सघंदियूं। सो थैंक यू दोस्तों, इहो की वीडियो अगरि तव्हांखे इंफॉर्मेटिव लॻी हुजे त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो।